मादता फिल कुर्बा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। की मुस्तफा से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। मुझे बाबू जो परवाना सभी सही अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मोवा सजनन जालो मुख्तलिफ आयतों जैसा तिलावत किया था जो दरअसल ही प्रोग्राम मुहर्रम जे हवाले से वरी महीनो मथियो मुझे महबूब मुस्तफा जी आमद दुआ के अल्लाह तबारक व तआला तमाम असा के आले रसूल सा मोहब्बत अकीदत प्यार नसीब फरमाए। आमीन। पांचे करीम रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत प्यार नसीब फरमाए। सब गॾिजी करे बुलंद आवाज़ सां ज़िक्र दौर ला इलाहा जिक्र खबर मुझे आका जी दरबार में दुरूद व सलाम जो नजरानो दिल जी गहराई सा बुलंद आवाज़ सा इन अकीदे तो गुंबद खिदरा मा तो असांखे महबूब ॾिसे तो सुञाणे तो असांजो दुरूद व सलाम ॿुधी करे वरी जवाब अता फरमाए तो बुलंद आवाज़ सा सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह व सल्लम अलैका कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मादता फिल कुर्बा। तवज्जो रहे मुझा प्यारा दोस्तों अल्लाह तबारक व तआला पांजे प्यारे महबूब करीम कायनात जे सरदार के हुकुम फरमातो मुझा महबूब फरमाता मां अवा का बियो कुछ न तो गुरा बस गुरा तो त मुजी आल सा प्यार ऐं मोहब्बत कयो। मुजी आल सा प्यार है बुलंद आवाज़ मुजी आल सा प्यार है बियो तवा का नथो घुरा मुझी आल सा प्यार ऐं मोहब्बत। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्त करीम रहमत लिल आलमीन सिर्फ तवा असा के हुकुम न कयो पान भी आल रसूल पांजे बचनन सा मोहब्बत करे ॾेखारियो हसन मीर हुसैन सा प्यार करे ॾेखारियो। अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्त मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन हसनैन करीमन सा प्यार कयो। ओ मुझा प्यारा दोस्त अम्मा बीबी सच्ची खातून सा प्यार कयो। हैदर करार खुदा सा प्यार कयो पांजे सहाबा सा प्यार कयो। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्तों ए सुन्नी मुबारक तोखे आजो पांजे नबी सा भी प्यार तू कंदो आ नबी जी आल सा भी प्यार कंदो आ महबूबे मुस्तफा जे नौकरन ऐं सहाबा सा भी प्यार सुन्नी तू कंदो आहे। यो इनाम तो सुन्नी के मिलला बे के ताकत नाए या त दावा कंदा पर मुझा प्यारा दोस्तों आल रसूल सा प्यार न करे सगंदा दावा केतरी भी कर पर सरदार अली शाह चैलेंज सा चवे तो मुझा प्यारा दोस्तों उनन जा किताब खोले दिस भले मुझा प्यारा दोस्तों केतरी भी दुनिया में दावा कर पर उनन जे किताबन में दिसंदे त तोखे मालूम थी वेंदो त हैदर सा प्यार ना है हैदर सा बुग़्ज़ आले रसूल सा बुग़्ज़। वो मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन पांजे बचन सा प्यार कयो हसनैन करीमन सा प्यार कयो रात जे
देर हिस्से में भी पांजे हसनैन करीमन के भी परे को न कयो। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्त एक जाड़े मुझे महबूब करीम कायना जे सरदार जी हंज में इमाम हुसैन अली मकामा बी हंज में मुंहिंजा प्यारा तो बे पासे ॾो मुझे महबूब मुस्तफा जो बच्चो हजरत इब्राहिम मुझे महबूब जो शहजादो आ हिकड़े पासे ॾो पुट्रा बे पासे ॾो शहजादी जो शहजादो इमाम हुसैन आ। जिब्राइल अमीन अची करे महबूब मुस्तफा जी दरबार में अर्ज कयो रब तो चवे मुंहिंजा महबूब तू पंहिंजो पुट रखे तभी तुंहिंजी मर्जी ये हुसैन पाण वट रखे तभी तुंहिंजी मर्जी। रब पाक चवे तो इन बिनी शहजादन मो हिकड़ो मुखे दे। मुझे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो त मां पंहिंजो बच्चो हुसैन ता कुर्बान कया तो हुसैन मूं वट रहे बच्चो रब जी दरबार। यानी मुझे महबूब करीम कायनात जे सरदार हसनैन सां प्यार करे ॾेखारियो त मां भी प्यार कयां तो तव्हां भी प्यार कजो तव्हां भी प्यार कजो। अजकल मोहब्बत ऐं प्यार जो त मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीब अजीब मुंहिंजा प्यारा दोस्तो वक्त अची वियो आहे जो कम यजीद ने कयो पर अज मोहब्बत मुंहिंजा प्यारा दोस्तो इजहार करे कम यजीदी चई करे वरी हुसैन सां मोहब्बत जी दावा कनि था। सरदार अली शाह अर्ज़ करे त जे हुसैन सां प्यार थी त पोइ हुसैन जी पैरवी कर यजीद जी पैरवी न कर। हुसैन पाक जी बेअदबी त यजीद कई पोइ तूं बेअदबी त न कर तूं त अदब सिख। जे हुसैन सां मोहब्बत जी दावा करे दो हैदर सां मोहब्बत जी दावा करे दो आले रसूल सां मोहब्बत जी दावा करे दो पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे पोइ ये खाका त न था ये खाका त यहूदन जो कम आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो ए सुन्नी मुबारक तोखे आ छो त हुसैन जो प्यार भी तो वटा त हुसैन जो अदब भी तो वटा हुसैन जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा हैदर जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा। तू मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन सां प्यार कंदो आ 5 वक्त नमाज पढ़ंदो आहे हुसैन सां मोहब्बत कंदो आ जेको हुसैन पाक करबला में कुरान पढ़ी ॾेखारियो वो कुरान तू पढ़ंदो आ। हे त हुसैन सां मोहब्बत जी दावा कंदो आ त असां जहिड़ी मोहब्बत करे को न सघंदो वरी कुरान खे मञींदो ई कोन्हे नमाज 5 वक्त पढ़ंदो ई कोन्हे। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे मुंहिंजा प्यारा दोस्तो फ़ैसिलो तव्हां कयो हैदर सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे हसन सां प्यार करे दावा करे कुरान खे न मञे हुसैन सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे पोइ हाणे फ़ैसिलो तूं कर त इहो हैदर सां प्यार आ या हुसैन सां प्यार आ जेको उन जे कुरान खे न मञे जेको हुसैन पाक पढ़ी ॾेखारे जेको हैदर पढ़ी ॾेखारियो उनखे कूड़ो चवे हैदर सचो वा कुरान कूड़ो वा हुसैन सचो वा कुरान कूड़ो वा पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त पोइ महबूब जा परवाना तूं बि समझी वञ त हे हुसैन सां प्यार न कंदो आ छो त हुसैन जे जेको नाने रसूला खे कुरान मिलियो हे उन कुरान खे को न मञींदो आ त पोइ पक समझजां त हिन जे दिल में हुसैन जी मोहब्बत कान्हे हिन जे दिल में बुग़्ज़ हुसैन ए सुन्नी मुबारक तोखे आ ए सुन्नी मुबारक तोखे आ जेको हुसैन पाक कुरान नेज़े ते पढ़ी ॾेखारियो उहो कुरान उन कुरान सां जे आम कपड़ो भी लगी पवंदो आ मस थी पवंदो आ तूं भी उन खे अखियुनि ते रखी करे मोहब्बत जो प्यार जो इज़हार कंदो आ त हुसैन पाक कुरान पढ़ी ॾेखारियो नेज़े ते कुरान सचो हैदर करार शेर खुदा कुरान पाक पढ़ी ॾेखारियो त कुरान सचो वा इन कुरान पाक सां जेको कपड़ो लगी वञे भी उहो भी पाक
हे दावा करे पर कुरान के न मञीदो आ पर असा के ताना दींदो आ। तो सरदार अली शाह अर्ज करे उन का पुछ त हैदर सा मोहब्बत जी दावा तो करे त सरदार अली शाह तो को सवाल तो करे त हैदर करार शेर खुदा जे खड़न पुटन के मञीदो आ। जे हैदर सा प्यार थी अदा सरदार अली शाह तवा को सवाल करे जेके मुझे मुर्शिद सुने जन्नतुल बकी वाले पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह दा गुलाम बैठा है। सरदार अली शाह उन्हनि को सवाल तो करे तवा मुर्शिद सुने जन्नतुल बकी वाले सा प्यार कयो ऐं उन जे घणनि बचन सा प्यार कंदा हो। बुलंद आवाज सां घणनि बचन सा प्यार सतनी बचन सा प्यार कंदा हो। बचन सा तो प्यार कंदा हो पर डोटरन सा भी प्यार कंदा हो पोटरन सा भी प्यार कंदा हो। तो सरदार अली शाह अर्ज करे ये तू हैदर जी दावा तो करे त पो बुधा त सही तू हैदर जे खणन पुटरन खे मञीदो आहे। फिके जाफरिया जा किताब खोले ॾिस 15 किताबन में हैदर करार शेर खुदा जे शहजादन जा नाला पढ़ी ॾिस 18 शहजादा हैं। तारीख दानन लिखियो आ 7 शहजादा हुसैन हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया 7 पर सरदार अली शाह चवे 7 न 8 शहजादा करबला में हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया 8 घणा शहजादा घणा उमर बिन अली जी तारीख मुझा प्यारा दोस्तों हुसैन पाक सा गड जग जी न थी मिले पर जेको 16 सिर अनवर दमशक मोकलिया विया उन्हनि में तारीख मिले थी उमर बिन अली जी। ओ मुझा प्यारा दोस्त जे उमर बिन अली जो सिर मुबारक हुसैन पाक जे सिर सा दमशक मोकलियो वियो त पो 8 पुट मुझा प्यारा दो उमर बिन अली आ। सरदार अली शाह तॾहिं चवे थो 8 शहजादा करबला में शहीद थिया। हाणे सरदार अली शाह तोखो पुछा थो करे ॿुधा त सही हैदर जे बचन सां प्यार जी दावा त कंदो वा हैदर सां मोहब्बत जी दावा त कंदो वा हुसैन पाक खां अलावा ॿियो घणनि पुटनि खे मञीदो आहे जेके करबला में शहीद थिया आहिनि। घणनि पुटनि खे मञीदो आहे पुछा त कयोसि न अल्लाह से तव्हांखे बि कुल कुल बनायो आहे तवा असा वटि इया जे भाइरन ते भाई जो नालो रखियल हूंदो आ पुट ते नाला न रखंदा हूं पर यार ॾिस त सही साहब असां कीअं प्यारा हेॾे तवजा हैदर पंहिंजे बच्चे जो नालो रखियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। फिक़ह जाफरिया जे किताबन में भी अचे थो फिक़ह जाफरिया जे किताबन में भी अचे थो 15 किताबन में अचे थो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। पर सरदार अली शाह चवे तव्हां सां वटि इया जे भाइरन जा मौजूद आ पुट ते नालो न रखंदा हूं पर हसन सरकार हैदर जो पगदार बचो आ उन बे पंहिंजे पुटन जा भाइरन हूंदे मुंहिंजा प्यारा दोस्तों नाला रखिया अबू बकर बिन हसन उमर बिन हसन उस्मान बिन हसन। वो सरदार अली शाह अर्ज करे जॾहिं हिकिड़े भाउ रखिया त ॿिए जो कहिड़ो कम आहे मुंहिंजा प्यारा दोस्तों वरी हुसैन पाक बि पंहिंजे पुट जो नालो रखियो जंहिंजो असुल नालो अली आ। मुंहिंजा प्यारा दोस्तों जेके असां तव्हां सां मशहूर इमाम ज़ैनुल आबिदीन जे नाले सां सरींदा उन जी कुनियतूं ट्रेन अबू मुहम्मद अबू हसन अबू बकर अबू बकर अबू बकर ईअं मोहब्बत जो इज़हार कर। तो सरदार अली शाह अर्ज करे इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी नालो अबू बकर अबू बकर इमाम ज़ैनुल आबिदीन भी पंहिंजे पुट जो नालो अबू बकर रखियो आहे जेके करबला में शहीद थिया मुंहिंजा प्यारा दोस्तों हेॾे तवजो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तों अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तों अबू बकर दिल ठारे चो सुभान अल्लाह ईअं न दिल ठारे चो सुभान अल्लाह जेको मुंहिंजा प्यारा दोस्तों करबला जे मैदान में हुसैन पाक सां अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं अब्दुल मुंहिंजा प्यारा दोस्तों पीरान दिल ठारे चो सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में हज़रत अबू बकर बिन अली अचे थो पियो अर्ज केंद कुर्बान वञा छो त जेके भी हुसैन पाक जा भाई रहा हुसैन पाक के भा करे कोन सॾींदा सरताज करे सॾींदा सरदार करे सॾींदा। हेॾे तवजो रहे मुंहिंजा प्यारा दोस्त
अबू बकर बिन अली हुसैन पाक जे कदमन में गिरे तो ओ सुना मेहरबानी करे मुखे करबला जे मैदान में सिर कटाइण जे लाइ इजाजत दे। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो कदमन में गिरी पवे तो ओ सुना कदमन तेस ते न छड़ींदुमि जेस ताईं इजाजत न मिलंदी। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू बकर बिन अली खे मुंहिंजा प्यारा दोस्तो इमाम हुसैन अली मकाम इजाजत दे तो करबला जे मैदान में अचे तो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो तलवार जा जोहर ॾेखारींदे अबू बकर बिन अली 14 ॼणनि खे मुंहिंजा प्यारा दोस्तो 21 ॼणनि खे मुंहिंजा प्यारा दोस्तो जहन्नम में मुंहिंजा प्यारा दोस्तो पहुचायो आहे। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो शहादत माणी आहे। हुसैन पाक मुंहिंजा प्यारा दोस्त अबू बकर बिन अली जो जनाज़ो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा खीमन में खणी आयो। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो कासिम सुनो मुंहिंजा प्यारा दोस्तो हसन सरकार जो शहजादो आहे। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो अचे थो छो त हसन मुंहिंजा कासिम सुनो उहो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिंजे हम शिकल इमाम हसन सरकार हम शिकल चोॾीअ जे चंड वांगुरु चिर चिमकंदड़ जे ऊंद में भी अची वञे त मुंहिंजा प्यारा दोस्त ॼण लाइट भरे पई। जॾहिं न हुसैन पाक जे दरबार में आयो सुना हुसैन मेहरबानी करे इजाजत दी करबला जे मैदान में सिर कटाए। हुसैन सरकार फरमाए तो ओ पुट जॾहिं भा हसन सरकार जी सिक लगंदी आहे तोखे ॾिसंदो मां तोखे मोकल कोन ॾींदुमि। कासिम सुनो कदमन में किरी पवे तो सुना मेहरबानी करे एहसान करे नायत कर मूंखे सिर कटण जी इजाजत दे मेहरबानी कर। अल्लाह अकबर हुसैन पाक जवाब ॾिनो पुट मां तोखे इजाज़त न ॾींदुमि छो त जॾहिं भाउ जे हसन जी सिक लगंदी आहे तोखे ॾिसंदो आहे पोइ दिलि में सुरूर अची वेंदो आहे सुकून अची वेंदो आहे तोखे मोकल न ॾींदुमि। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो कासिम सुनो जॾहिं हुसैन पाक वटां मोटी अचे थो गमगीन हाल परेशानी हाल त इजाज़त कीअं वठां। हाणे इन परेशानी में हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त अबे हिकिड़ो तावीज़ मढ़ियल ॾिनो हो। छा ॾिनो? छा ॾिनो? छा तावीज़ मढ़ियल ॾिनो हो त ओ पुट मुंहिंजे भाउ जी पारत हुजई जॾहिं मुंहिंजे भाउ सां हुजे ॾुखियो वक़्तु अची वञई तो पोइ तावीज़ खोल जा छा पोइ हिन तावीज़ के खोलींदे तो पोइ तोखे कम अची वेंदो। अल्लाह अकबर इमाम कासिम सुनो मुंहिंजा प्यारा दोस्त वापस जॾहिं हुसैन खां मोटी अची करे अल्लाह अकबर परेशानी हाल त मूंखे हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ बी परेशानी ना है मता को तवा के चवे तो सरदार अली शाह परेशानी जिला चेनन या परेशानी ही या सोच हुई तो मुखे हुसैन पाक सिर कटाइण जेला मुखे इजाजत दे तदा दिल में गाल याद अची वई ता पे चयो त पुट दुखियो वक्त अची वञई त पोही तावीज़ खोले ॾिस जा। अल्लाह अकबर मुख्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं जो वो तावीज़ खोलियो वयो त मुंहिंजा प्यारा दोस्त वसियत इहा थियल हुई त पुट हुसैन पुट जॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन खे करबला जे मैदान में ज़रूरत थी वञे त अॻ में पंहिंजे चाचे हुसैन तां सिर कटाए जा देर न कजा ने में देर न कजा लयानी न कजा। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त उहो तावीज़ खणी करे मुंहिंजे हुसैन जी दरबार में अचे तो अल्लाह अकबर मुख्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं कासिम सुणे खे इजाज़त मिली आहे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्त अबू बकर बिन हसन हेॾे तवज्जो कासिम सुणे खां बाद में अची वरी कदमनि में किरियो ओ सुना मुखे भी इजाज़त दे छो त कासिम जो वॾो भाउ आहे अबू बकर बिन हसन ओ मुंहिंजा प्यारा सॻो भाउ आहे हिकु माम आहिनि। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो ये सरदार अली शाह अर्ज़ करे तूं असांखे चवंदो आहे तव्हां सुन्नी हैदर सां प्यार न कंदा हो
तो सरदार अली शाह अर्ज करे अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन, उस्मान बिन हसन, फिक़ह जाफरिया जे अबू बकर मुझा प्यारा दोस्तों, अबू बकर बिन हसन, उस्मान बिन हसन, ये नाला मुझा प्यारा दोस्तों 11 किताबन में मिलंदा। फिक़ह जाफरिया जे किताबन में मुंह मुझा प्यारा दोस्तों सुजरो लिखियो आ। दुआ कयो त अन करीब अची वेंदो, कब्तो जिते अची वियो आ। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मुस्तफा जी गुलामी असां खां वठे। अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्तों सुजरो भी इंशाअल्लाह अची वेंदो। त हैदर करार शेर खुदा जा शहजादा खणा करबला में शहीद थिया ऐं केतिरा शहजादा आहिनि उन्हनि जे हैदर करार शेर खुदा जो नस्ल खणनि शहजादनि मो हलियो आ। ओ मुझा प्यारा दोस्तों सरदार अली शाह अर्ज करे हैदर सां प्यार थी, हैदर जे बच्चन सां प्यार करे तो त पोइ करबला जे मैदान में जेके हैदर जा बच्चा कुर्बान थिया न उन्हनि सां भी प्यार कंदो कर। जैसा हैदर प्यार करे पंहिंजे बच्चन ते नालो रखियो वा, मुझे महबूबे मुस्तफा जे गुलामन जो नालो हैदर पंहिंजे बच्चन ते नालो रखियो आ। पोइ उन्हनि सां तू भी प्यार कंदो कर। जे साहबा के तू घट वध ॻाल्हाईंदो आ, उमर फारूक के तू घट वध ॻाल्हाईंदो आ, सरदार अली शाह तोखे चवे हैदर करार शेर खुदा जो न्याणो आ। उमर फारूक जी बुलंद आवाज़ हैदर करार शेर खुदा जो न्याणो आ। अम्मा उम्मे कलसूम उमर फारूक जे निकाह में ॾिनल जेका हसन सरकार हुसैन सरकार जी सगी भेण छा सगी भेणा हसन हुसैन सरकार, हसन सरकार जी हुसैन सरकार जी मुझा प्यारा दोस्तों तू उन साहबी के गारियूं ॾींदो आ जंहिंखे हैदर करार शेर खुदा पंहिंजी न्याणी ॾिनी आ, न्याणो कयो आ। तू उनखे खट वध ॻाल्हाईंदो आ। तू सरदार अली शाह अर्ज़ करे तू हैदर सां मोहब्बत जी दावा कंदो आ, वरी जंहिंसां हैदर प्यार करे तू उन सां बुग़्ज़ कंदो आ। पोइ सरदार अली शाह ईअं चवे तुंहिंजो प्यार न आहे पोइ हैदर सां तुंहिंजो बुग़्ज़ आ, छो त मुंहिंजा प्यारा दोस्त असां सुन्नी त ईअं कंदा आहियूं जंहिंसां हैदर प्यार कंदो आ असां उन सां भी प्यार कंदा। ईअं न दिल ठारे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों हैदर करार शेर खुदा क़ुरान सां प्यार कयो त असां भी क़ुरान सां प्यार कयोसीं। हैदर मुंहिंजा प्यारा दोस्तों निमाज़ सां प्यार कयो त असां भी निमाज़ सां प्यार कयोसीं। हैदर करार शेर खुदा सहाबा सां भी प्यार कयो त असां भी सहाबा सां प्यार कयो। सुभान अल्लाह दिल ठारे करे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तवज्जो रहे मुझा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर ऐं मोहब्बत कर। मुझा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर जेको हैदर करार शेर खुदा कुरान सां प्यार कयो मुझे महबूब मुस्तफा जे करे, साहबा सां प्यार कयो मुझे महबूब मुस्तफा जे करे। तू भी जे हैदर सां प्यार करे त पोइ हैदर पंहिंजे नबीअ सां प्यार कयो आ, तू भी उन नबीअ सां प्यार कंदो कर। जेते हैदर करार कलमो पढ़ंदो बा, जेते हैदर बुलंद आवाज़ सां जेते हैदर कलमो पढ़ंदो बा पोइ उन नबीअ खे त नबी करे मञींदो कर। तू हैदर सां प्यार जी दावा करे, हैदर जंहिं कलमो जेते पढ़े तू उनखे न मञींदो आ। तू चवंदो आ त जिब्राइल भुलिजी वियो तो बनऊज़ बिल्लाह। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर जंहिंसां प्यार करे नबीअ सां प्यार कयईं, नबीअ ते कलमो पढ़े मुंहिंजा प्यारा दोस्त महबूब मुस्तफा ते कलमो पढ़ियईं, तू उनखे न मञींदो आ। हैदर क़ुरान पढ़ियो तू उनखे न मञींदो आ। हैदर निमाज़ पढ़ी तू मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर वारी निमाज़ न पढ़ंदो आ। ए सुन्नी मुबारक तोखे आ हैदर निमाज़ पढ़ी त उहा निमाज़ 5 वक़्त तू पढ़ंदो आ। हैदर कुरान पाक पढ़ियो मुंहिंजा प्यारा दोस्तों हिकिड़े रिके मां घोड़े जे ॿिए रिके में हो हैदर करार शेर खुदा कुरान पाक ख़तम पाक पढ़ी करे तव्हां असांखे ॾेखारियो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों ए सुन्नी उहो कुरान तू पढ़ंदो आ, हैदर वारी भी निमाज़ तू पढ़ंदो आ। महबूब मुस्तफा ते कलमो हैदर करार पढ़ी करे महबूब मुस्तफा जे साहबा सां प्यार करे ॾेखारियो। ए सुन्नी उन साहबा सां भी प्यार तू कंदो आहे। सरदार अली शाह चवे मुंहिंजा प्यारा दोस्तों तू हैदर सां मोहब्बत जी दावा करे, हैदर करार शेर खुदा जे नबीअ खे न मञींदो आ। हैदर करार शेर खुदा ए सुन्नी मुबारक तोखे आ हैदर करार सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे नबीअ सां भी प्यार
ईअं न दिल ठारे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर जैसा प्यार कयो आ तू भी प्यार करे ॾेखार। सरदार अली शाह अर्ज करे मुबारक सुन्नी तोखे आ हैदर सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे बच्चन सां भी प्यार तुंहिंजो हैदर जैसा प्यार कयो आ तू भी उन सां प्यार कयो आ। तवज्जो रहे हैदर सां प्यार करे हैदर जे नबी के न मञी। हैदर सां प्यार करे जो हैदर करार शेर खुदा कलमो पढ़ियो वो कलमो न पढ़ियो फैसलो तू कर। वो सरदार अली शाह अर्ज करे हैदर सां मोहब्बत कर। हैदर करार शेर खुदा को सवाबी का गली आहे का। वाह 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 सुभान अल्लाह। हां तो जन्नत में वञणो थी त हैदर जो दर वठो। सुभान अल्लाह। जन्नत खपई त पोइ हैदर सां प्यार ऐं मोहब्बत कर। हैदर करार शेर खुदा जी पैरवी कर त पोइ करम ई करम थी वेंदो। पोइ हैदर करार शेर खुदा जे नबी खे भी मञी थो कर। थकियल सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल वारी सुभान अल्लाह ॿुधा। मोहब्बत जो इज़हार कर मोहब्बत जो इज़हार कर। हथ मथे खणी करे भेज दस्ते उन नबी के हैदर करार शेर खुदा जे नबी के रब पाक उन नबी जे उम्मत जो वो मकाम अता फरमायो जो उम्मत सां 1 लख कमो बेश 24,000 कमो बेश नबियन बे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां रीसूं कयूं तो उम्मत जो इहो शान आ तो आका जो कमाल छा हूंदो। को केड़ी गाल दो करे नबी जे ला को केड़ी गाल दो करे। को चवे तो बनूस बिल्ला अल्लाह जे तरफों ना है आयो असां वांगुरा। को तो चवे असां वांगुरा। रब पाक चवे तो मुंहिंजो महबूब तहां वांगुर ना है न तहां वांगुर आयो आ। हैदर मञो आ त ईअं तो पर मञो थई न। हैदर करार शेर खुदा हिन दुनिया ते आयो अखियूं न पियो खोले। हां थकियल सुभान अल्लाह दिल वारी सुभान अल्लाह ॿुधा। इश्क वारी सुभान अल्लाह दुनिया वारनि खे ख़बर पवे न हैदर जा आशिक़ वेठा आहिनि। यो पुछणो थी त हैदर करार शेर खुदा को पुछ त हैदर करार शेर खुदा कायनात जे सरदार सां कीअं प्यार कयो आ। छो त हैदर जी अख ॿिए खे न ॾिसे। ॻाल्हि पकड़जी वई तो विलादत काबे में थी आ पर नाबीना छा मशहूर थी विलादत ऐं नाबीना। विलादत काबे में काबे जो दर खुलण जी त ईअं आहे न। सुभान अल्लाह। ए पली थी तो असांजे लाइ हैदर करार शेर खुदा के मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो हैदर घबराए न तो शादी कई आ त हाणे इन मस्जिद में तूं ईंदो वेंदो कर तुंहिंजे लाइ को फ़र्क़ न आहे। हैदर उहो पाक वरी हैदर जे सां प्यार कयो आहे तुम तो प्यार कर न। हां हेरे तवज्जो। हैदर करार शेर खुदा जे लाइ मशहूर थी वियो त नाबीना। हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मुंहिंजे महबूब करीम कायनात जा सरदार कीअं जो आया न। अल्लाह अकबर महबूब जी हंज में जीअं हैदर करार शेर खुदा ॾिनो वियो हेॾे तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। अञा महबूब करीम कायनात जे सरदार जा हथड़ा लगंदा वया त हैदर के पतो पवंदो वयो त कायनात जो सरदार अची वयो आ। रहमत लिल आलमीन अची वयो आ। खातमुन नबी अची वयो आ। हाणे अखियूं खोलणियूं हिन जो दीदार करणो। सुभान अल्लाह। हैदर करार शेर खुदा अखियूं खोले पहिरियों पहिरियों मुंहिंजे महबूब करीम खातमुन नबी जो दीदार कयो आ। सुभान अल्लाह। हैदर को पुछ न त महबूब जो शान छा आहे। हां हैदर चयो त ईअं अख न खोल बि पहिरियों दीदार करणो आहे त कायनात जे सरदार खातमुन नबी जो दीदार करणो आहे। उन नबी सां प्यार कर न। हैदर सां प्यार थी त पोइ उन नबी सां प्यार कर। अॼुकल्ह त अनोखो प्यार थी पियो आहे तो बनूस बिल्ला बोता ठाहे करे हे हुसैन जो जेको आहे त सिर आहे हे हुसैन पाक तो बनूस बिल्ला हे फलाणे
निंगर जो है फिलाने जो तो बनो बिला दुआ कर अल्लाह तबारक व तआला यजीदी पैरवी का बचाए बेअदबी का बचाए या बेअदबी है यो अदब ना है खुदारा हुसैन जो अदब कर बोता न था ये हैदर सा प्यार थी हैदर जे बचड़न सा प्यार थी त ये बोता न था ये वो वक्त अची वने तो याद करनो हुसैन के तो हुसैन पाक के 12 महीना याद कर ए कुरान पाक पढ़ी करे हुसैन जी दरबार में पेश सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में पेश कर यो कदर पूछनो थी तो हैदर करार शेर खुदा हां पूछा उन्हें हैदर करार शेर खुदा मुझे महबूब मुस्तफा जो है अखड़ी नूर रब दिनियो न छा दिनियो नूर छा दिनियो नूर हैदर करार शेर खुदा जो हिन नूर सा दिसा त पेरियों पांजे नबी खे दिसा पांजे प्रिय खे दिसा अल्लाह अकबर हैदर करार शेर खुदा अखियों खोलियो मुझे महबूब जे चेहरे सा वनी टकरायो अजकल दुनिया वाला चवंता तोबा नौज़ो बिल्लाह नबी असा वांगुरा सरदार अली शाह उनन के बुधाए चाहे तो रब पाक उनन के जवाब दिनो जेके चवन था नबी जे तरफ अल्लाह जे तरफ का ना आयो असा वांगुरा रब पाक उनन के भी जवाब दिनो जे चयो त न अल्लाह जे तरफ का ना आयो उनन के भी रब जवाब दिनो जे वरी चयो त असा वांगुरा रब पाक उनन के भी जवाब दिनो कद जाअकुम मिनल्लाहि तहकीक तवाने अल्लाह जे तरफ का आयो कद जाअकुम मिनल्लाह तहकीक तवाने अल्लाह जे तरफ का आयो हाने जिन चयो त अल्लाह जे तरफ का ना आयो रब पाक उनन के जवाब दिनो त अल्लाह जे तरफ का आयो जिन चयो त असा वांगुर रब पाक फरमायो न तहां वांगुर ना है मिनल्लाह नूर अल्लाह जे तरफ का नूर आयो अल्लाह जे तरफ का अल्लाह जी तरफ कायनात जो सरदार रहमत लिल आलमीन जो नूर पाक मुझा प्यारा दोस्तों अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्तों इन नूर जो शान पुछनो थी त मुझे हैदर करार शेर खुदा का पूछा कर हैदर करार शेर खुदा इन नूरानी मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम कायनात जे सरदार जे दीदार जे ला 3 ॾींहं अखियूं बंद रखियूं घणा ॾींहं इन करीम रहमत बे के दिसणो ही ना है दिसणो आ त कायनात जे सरदार जे नूर के दिसणो बस मुझा प्यारा दोस्त मुख्तसर मुझा प्यारा दोस्त अल्लाह ला मुझा प्यारा दोस्त हम मुझा प्यारा दोस्त अल्लाह तबारक व तआला हजरत आदम अलैहिस्सलाम में मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक रखियो हजरत आदम अलैहिस्सलाम जे पुठिया आवाज अचण लगो हजरत आदम अलैहिस्सलाम फरिश्तन जे कतार ॾिठी कर ॾिसी करे रब जी दरबार में अर्ज़ कयो मुझा मालिक ही कतार छा जी आ रब पाक फरमायो त जेको तुंजी पुष्ट में मां महबूब जो नूर रखियो उन्ने नूर जो मुझा फरिश्ता दीदार भी कन था मुझे महबूब मुस्तफा से दुरूद और सलाम पढ़ंदा यो आवाज दुरूद और सलाम जो हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुझा रब तू जो महबूबा असा नबी जो सरदार मुझी पुठिया में न मुझा मालिक मुझे चेहरे में मुझे महबूब मुस्तफा जो नूर चिमके आदम अलैहिस्सलाम जी दुआ करन रब पाक दुआ कबूल कईया जे जो रब पाक दुआ कबूल कई मुझा प्यारा दोस्त हजरत आदम अलैहिस्सलाम जे चेहरे में मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक चिमकंदो वयो अल्लाह ला मुझा प्यारा दोस्तों जने जो महबूब मुस्तफा जो नूर पाक चिमकंदो वयो हाने फरिश्ता अगियो दुरूद और सलाम पढ़ंदा ओ मुझा प्यारा दोस्तों हजरत आदम अलैहिस्सलाम कतार ॾिठी कतार खुटण जो नालो ही नथी खणे जने वो नूर पाक मां बीबी साण ॾाढी हवा साण जे बदन मुबारक में आयो त फरिश्ता मुझा प्यारा दोस्तों बीबी हवा साण जे बदन बरसां अची करे सामो दीदार कंदा हलंदा था वञन एतरे ते मुझा प्यारा दोस्तों हजरत आदम अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज़ कयो मुझा रब ही फरिश्ता तुंजा त मुझे न निहारन था न मुझे अचन था रब पाक फरमायो ए मुझा नबी आदम जी मुझा रब तोखे खबर है ये फरिश्ता केरे था अचन न मुझा मालिक रब पाक फरमायो ये फरिश्ता मुझे महबूब मुस्तफा जो नूर पाक तो में रखियो त तो वटी ईंदा बीबी हवा में रखियो तम बीबी हवा दे था अचन ए आदम न तो दे ईंदा न बीबी हवा दे था अचन ये त मुझे महबूब मुस्तफा जे नूर जो दीदार करण था अचन
या क़यामत ताईं कतार को न खुटंदी अज पे मुंहिंजा पैर दो रोज़े अतर जो दीदार कंदे हलंदा वञनि था सरदार अली शाह अर्ज़ करे ये फरिश्ता क़यामत ताईं सिकंदा रहंदा हैदर जा गुलाम हैदर सां मोहब्बत रखण वारा पंहिंजे नबी सां मोहब्बत रखण वारा रब पाक तोखे त अहिड़ो त इनाम ॾिनो आहे जॾहिं चाहे त पंहिंजे महबूब जे गुंबद ख़ज़रा जो दीदार सुभान अल्लाह रब पाक तो ते अहिड़ो त करम कयो आहे जेमल चाहे तेमल मुझे महबूबे मुस्तफा जे रोज़े अतर जो दीदार कर फरिश्तन जे लाइ हिकु दफ़ो दीदार थियो त क़यामत ताईं सिकंदा रहंदा ए महबूब जा परवाना तुझे लाइ ताईं आ जेमल दीदार कर सुभान अल्लाह वरी करीम तुझे दीदार के केडो त मुंहिंजा प्यारा दोस्त इनाम अता फरमायो मुझे महबूब फरमायो त ए मुंहिंजा गुलाम जे मुझे रोज़े अतर के ॾिसण कम तुंहिंजो वा दीदार करण कम तुंहिंजो वा अख बंद करे खोल त मूं नबीअ ते वाजिबा त मां तव्हांखे जन्नत में गॾु ईअं वठी हलंदुमि जीअं ॿ आङुरियूं गॾु आहिनि सुभान अल्लाह हाने जेतिरो मुझे महबूब जे मुंहिंजा प्यारा दोस्त रोज़े रोज़े निगाह करे दीदार कर छो त इहो दीदार तो असांखे हैदर करार शेर खुदा सेखारियो आहे जॾहिं महबूब मुस्तफा जे साम्हूं वञे रोज़े अतर खे पोइ हेॾे होॾे न निहार जा पोइ रोज़े अतर जो पियो दीदार कजां ॿियूं बि इबादतूं मिलंदई इनाम मिलंदई पर ही इनाम को न मिलंदी छो त मुझे महबूबे मुस्तफा जे चेहरे ते निगाह बणजी वञे दोज़ख हराम थी वञे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर तो असांखे ॿुधायो त मुंहिंजा प्यारा दोस्तो जे महबूब जो तूं दीदार न करे सघियो आहे त मुंहिंजे महबूबे मुस्तफा जे रोज़े अतर जो इश्क ऐं मोहब्बत सां प्यार सां दीदार कर त पोइ तो तां दोज़ख जी बाहि हराम तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मुख्तसिर क्या मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं रब पाक फरमाए त ए आदम न तो ॾे था अचनि न बीबी हवा ॾे था अचनि इहे फरिश्ता त मुंहिंजे महबूबे मुस्तफा जे नूर जो दीदार करण था अचनि सरदार अली शाह अर्ज़ करे त रब पाक तो असांखे अखियुनि में नूर छो ॾिनो तो असांजे अख में छा आहे बुलंद असां नूर अख में नूर पखी जी अख में नूर जानवर जी अख में तो सरदार अली शाह अर्ज़ करे त तो असांखे अख में रब नूर ॾे त ॾेई सघे थो जी वाह 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 सुभान अल्लाह जी तो असांखे ॾेई सघे थो बाक़ी नबी खे नथो ॾेई सघे जंहिंजे करे काइनात ठाहे उनखे न ॾींदो थोरो त उन महबूब जो मञे त सही न जंहिंजे करे अख मिली इहा हैदर करार शेर ख़ुदा अख तेसि ताईं न खोली इहो क़दुरु पुछणो थी त मुंहिंजी हैदर खां इहो सबक़ तो असांखे मिलियो त हैदर करार शेर ख़ुदा खां मिलियो त ॿिए खे न आहे ॾिसणो आहे त काइनात जे सरदार खे ॾिसणो आहे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि उहा अख ॾे आमीन हैदर जे इश्क वारी आमीन मोहब्बत ऐं प्यार वारी तव्हां असां बि जॾहिं रोज़े अतर ते हलूं त हेॾे होॾे न ॾिसूं वरी के वरी हुदा थे टूटण लाइ क़ुर पढ़ अल्लाह वरी के चवांखे हल त मके था रहूं हली बस अल्लाह खां घुर न अल्लाह खां ऐं जे अल्लाह न ॿुधई त जी अल्लाह न ॿुधे त केरु ॿुधंदो छा चवंदे अल्लाह खे त तुंहिंजे घर में आयो छो न दुआ क़बूल कई अथी ताक़त रब खां पुछण जी आहे को अहिड़ो माण्हू दुनिया में जेको रब खां पुछे त मुंहिंजा रब तो वटि आयुमि तुंहिंजी दरबार में आयुमि तुंहिंजे घर में आयुमि जी आहे को जवान जेको चवे त मां रब खां सवाल कंदुमि त तोखां घुरुमि तुंहिंजी आॾो रुलुमि तुंहिंजी आॾे सजदा झुकायुमि निर कसाए करे तोखां घुरुमि छो न क़बूल कई आहे को न सरदार अली शाह अर्ज़ करे तूं चवे थो 1 लख नफ़ल जो सवाब ऐं को जीत मरी पवे ऐं का बुरी नगर निगाह हेॾे होॾे थी वञे को गुनाह थी वञे त पोइ लख गुनाह आहे न
अड़े इते सिर्फ निड़ गसाए 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 मरी वेंदे रब जी मर्जी आ कबूल करई न करई। वाह वाह सुभान अल्लाह। सरदार अली शाह तोखे ॿुधाए त हैदर असांखे ॿुधायो त अखियूं न खोलबियूं छो त जेको हिन जे चेहरे ते निगाह कंदो वा उन खां दोज़ख जी पाया। वाह सुभान अल्लाह। तो हैदर जे ॾस ते हल न पोइ बेड़ो तरी पहुंदी। हा जॾहिं मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार जे रोज़े अतर ॾे तो असां हलंदा आहियूं न तो मुंहिंजे महबूब फरमायो त बस मुंहिंजे रोज़े अतर खे ॾिस अख बंदि कर खोल मूं नबी ते वाजिबात गॾु वठी हलंदुमि हे जीअं ॿ आङुरियूं गॾु न। अख बंदि करे खोल मूं ते वाजिब अख बंदि करे खोल मूं ते वाजिब अख बंदि करे खोल मूं ते वाजिब। हाणे अख बंदि करे खोलींदो वञ दीदार कंदो वञ इनाम वठंदो वञ। हाणे पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे जहन्नम जी बाहि हराम ईअं खताऊं माफ़ थी वञनि जीअं नंढड़ो ॿार मां जे पेट मां ॼमंदो आहे सिर्फ़ दीदार करण जो इहो कमाल आहे घुरण जो कमाल जे ॾिसे त कमाल इहो आहे। तो सरदार अली शाह अर्ज़ करे ते घुरण जी ज़रूरत न आहे ते इश्क जी ज़रूरत आहे। हां इश्क इहो असांखे सेखारियो त मुंहिंजी हैदर इकरार शेरे ख़ुदा सेखारियो आहे। मूं आज बेकार जो अर्ज़ करण आवां जो बदिलो पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। साईं इस्माइल जा जा ख़िताब कंदा उन खां बाद में फारूक शाह बि वेठो आहे साईं गुल अहमद शाह बि अची विया आहिनि इंशाअल्लाह ताला ख़िताब थींदो ऐं तव्हां असां आख़िर ताईं वेंदासीं छो त जॾहिं मज़दूर मज़दूरी कंदो आहे पोइ हुनखे शाम जो मज़दूरी मिलंदी आहे त पोइ